أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين كانوا من قبلهم كانوا هم أشد منهم قوة وآثارا في الأرض فأخذهم الله بذنوبهم وما كان لهم من الله من واق ذلك بأنهم كانت تأتيهم رسلهم بالبينات فكفروا فأخذهم الله إنه قوي شديد العقاب. छा उन्हनि ज़मीन में घुमी फिरी न ॾिठो पोइ ॾिसनि हा त कहिड़ो अंजाम थियो उन्हनि माण्हुनि जो जेके उन्हनि खां पहिरीं हुआ। उहे क़ुवत में ऐं ज़मीन जे अंदरि यादगार निशानियुनि में हुननि खां वधीक ताक़तवर हुआ। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे उन्हनि जे गुनाहनि जे करे पकड़ियो ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह पाक खां बचाइण वारो को बि कोन हो। ऐं इहो इन लाइ थियो जो उन्हनि वटि उन्हनि जा रसूल खुलियल दलील खणी ईंदा हुआ, पोइ उन्हनि जो इनकार कंदा रहिया। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे पकड़ियो। बेशक उहो अल्लाह क़ुवत वारो ज़ोर आवर ऐं सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन ही वाज़े आहे त काफ़रनि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त इन्हनि माण्हुनि यानी तव्हांजे ज़माने जा जेके काफ़िर आहिनि, तव्हां उन्हनि खे दावत ॾियो पिया ऐं हू इनकार कनि पिया। छा उन्हनि ज़मीन में घुमी फिरी न ॾिठो आहे ऐं हिननि खां पहिरीं जेके क़ौमूं हुयूं जिन कुफ़ुर कयो त उन्हनि जो अंजाम छा थियो। ऐं उहे ताक़त में ऐं ज़मीन में जेके यादगार निशानीअ जे तौर ते उन्हनि छॾियूं, मसलन बाग़ात छॾिया, वॾा वॾा क़िला छॾिया, वॾा वॾा घर छॾिया, यादगारूं ज़मीन जे अंदरि छॾियूं, उन्हनि जे एतबार सां बि उहो वधीक ताक़तवर हुआ हिननि खां। हिननि वटि एतिरो माल कोन्हे, हिननि वटि एतिरी जागीरूं कोन्हनि, हिननि वटि एतिरी ताक़त कान्हे जेतिरी हुननि वटि हुई। पर अल्लाह पाक हुननि खे उन्हनि जे गुनाहनि जे करे पकड़ियो। ऐं जॾहिं अल्लाह ताला उन्हनि खे पकड़ियो त पोइ अल्लाह पाक खां उन्हनि खे छॾाइण वारो को कोन हो। माना अल्लाह जे अज़ाब खां छॾाइण वारो को बि कोन मिलियो उन्हनि खे। ऐं इहा सज़ा इन्हनि खे छाजे लाइ थी जो उन्हनि वटि उन्हनि जा रसूल खुलियल दलील खणी ईंदा हुआ, पोइ हू उन जो इनकार कंदा हुआ त अल्लाह ताला उन्हनि खे पकड़ियो। हाणे ही जेके आहिनि तव्हांजा जेके मुखातब आहिनि उहे बि ईअं ई उन ई रविश ते हलनि पिया, उन्हनि ई पेरनि ते हलनि पिया त तव्हां अल्लाह जा रसूल आहियो, प्यारा आहियो, सभिनी मां वधीक अल्लाह जा महबूब ऐं सभिनी खां वधीक मुक़रब आहियो ऐं तव्हां अल्लाह जो पैगाम खणी हिननि वटि वञो पिया ऐं ही इनकार कनि पिया। त पोइ जेको हुननि जो अंजाम थियो उहो ई हिननि जो अंजाम थियण वारो आहे। अल्लाह ताला केरु इन्नहु क़वियुन शदीदुल इक़ाब, बेशक अल्लाह ताला ज़ोर आवर आहे, वॾो मज़बूत ताक़तवर आहे। हुन जी क़ुवत जो को यानी जेका इंतिहाई कान्हे ऐं सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे पंहिंजे अज़ाब खां बचाए, पंहिंजी रहमत नसीब फ़रमाए, उहे आमाल नसीब फ़रमाए जिन सां अल्लाह पाक राज़ी थिए थो, ऐं उन्हनि बुछड़नि कमनि खां अल्लाह ताला, बुछड़नि आदतुनि खां अल्लाह ताला बचाए जिन खां अल्लाह नाराज़ थिए थो, ॾमिरिजे थो। अल्लाह ताला सही सम्झ नसीब फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक नस्तगफिरुका व नतूबु इलैक नस्तगफिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन।